पंहिंजो सामान ठाहे रखियो आहे। जेकॾहिं मुजेरी न निकितो त पोइ तूं छा कंदे हो तूं? पोइ ई कंदासीं। अलाह तार मथियूं जो को मालिक आहे न, असांजे बेड़े खे तारे पार कयो। हाँ, जेका तुंहिंजी मर्ज़ी। मां बे पेट खे पत्थर ॿधी 2-3 ॾींहंनि जो अटो बचाए रखियो। वाह जो कम करे जॾी केरी हाणे हिकिड़ो कम कर। ये कम ये कर जो राति ने अटे मां लोला ठाहे उन्हनि में गुड़ ज़रो मिलाए 2-3 लोला मिठा पचाए छॾ त जीअं पाण सफ़र में हलूं न त चुगंदा हलूं। खणी जे मुजेरी ते असां ज़ोर रखियो आहे त हू सभिनी खे साण करे निकिरंदो, पर जे नथो निकिरे त हफ़्तो खनि असांखे बि तरसणो पवंदो। अहिड़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मुजेरी रांझन खे जंहिं हंधि मोकिलियो आहे न उन हंध जी मूंखे पूरी पूरी ख़बर आहे। बिट जबल जे कच्छ में अमीर बख्श रहे थो। ही सिधो उते वेंदो, वापसि ईंदे ईंदे घटि में घटि हफ़्तो खनि लॻी वेंदुसि। हा ऐं नंबर बीरवार री जॾहिं पाण हितां लॾड़ो खणी ख़ैरनि सां सफ़र कंदासीं, ज़ाहिर आहे कंहिं वसिया में हली पहुचंदासीं न, उते माण्हू त ज़रूरु हूंदा, असांखे बुख मरण कोन ॾींदा। बुख मरण त कोन ॾींदा, पर जेसीं ताईं उन्हनि जे हथनि में पहुचऊं त सही। चरी कंहिं जाइ से ख़ैर हिकिड़ी मूंखे ॻाल्हि त ॿुधाए, इन्हनि अंगनि पंधनि खां त तूं चङी तरह वाक़िफ़ आहीं न? तुंहिंजे लाइ सफ़र के नवां त कोन्हनि, कई दफ़ा सफ़र कयां थी। बरोबर वेठी थी पाण खे परेशान करे आई, मूंखे परेशान करी। पहिरियां सॼो वेड़ो गॾु हूंदो हुयो ऐं सफ़र जो सॼो सामान सरलो बि गॾु हूंदो हो, ऐं हाणे ख़बर अथई केतिरो खणी सामान केतिरो खणंदासीं। हाणे हिकिड़ो कमु कर, कमु इहो कर त जेको बि सामान खणी या सीधो सामान खणी खाइण पीअण जो उहो ज़रूरत जे हिसाब सां खणिजांइ। ईअं हरू भरू हौल करे न खणिजांइ, हरू भरू पाण खे कुल्हनि में सूर डाहे विझरायूं। बाक़ी ॿियो जेको सामान आहे न, महिरबानी करे ॿधी ठाहे ठोके अंदरि रखिजांइ, सम्झी? सही आहे। तव्हां ई हली होतू खे सम्झायो, हली सम्झायोसि त ज़िद तां लही वञे। मुजेरी अबा तोखे त ख़बर आहे न हो तूं केॾो ज़िदीरो आहे, उनजी ज़िद जी तोखे ख़बर आहे। जी ज़िद ते चढ़ियो न त जबल जी चोटी ते चढ़ी उतां किरंदो, ॼंग भॼंदसि, पंहिंजी ज़िद तां लहंदो कोन। हाणे वरी असां सभिनी खे मारण जो ज़िद कई वेठो आहे। हा टिबा, होतूअ जो जेको ज़िद आहे न उहो असां सभिनी खे ॾुखियो लॻंदो। पोइ असां सभिनी खे लाचार कोन्हे को जो होतो जे पोयां लॻंदासीं। अबा जे निकिरे थो न त भली निकिरे, हथ कढोसि त ख़बर पवंदसि। सुमर होतू मौत जे मुंहं में थो वञे, मौत जे मुंहं में। पोइ तव्हां ॿुधायो त मां उनखे मौत जे मुंहं में वञणु कीअं ॾियां? मां मञां थो हू ज़िदी आहे, ॾिंको आहे, पर वरी बि असांजो भाउ आहे, त पोइ मां उनखे कीअं छॾियां मरण लाइ? जे न मुणंदो
पोइ असां हुनखे छा कंदासीं? मथां ततल सिज, हेठां ततल वारी, उते त इंसान 2 कलाक बि जेरो रही नथो सघे। हाणे तव्हां ई ॿुधायो त उन रेगिस्तान में ही 2 ॾींहं हली सघंदो? कॾहिं बि कोन हली सघंदो। ए सभिनी खे माराए पोइ मोटंदो। न उन वटि का पाणी खणण लाइ सुवारी, न ई वरी खाइण लाइ अन्न। ॿुधायो तव्हां ईअं भला कीअं ज़िंदा रही सघंदो? अबा उनखे केतिरो था सम्झायूं? तव्हां था सम्झायो, असां था सम्झायो, पंहिंजी ज़िद तां लहे ई कोन थो त असां छा कयूं? असां टई गॾिजी हली उन ते ज़ोर लायूं था। ख़ुदा कंदो त असांजी ॻाल्हि सम्झी वेंदो। जे न मुड़ियो न त वारीअ जो राकास उन जे मौत लाइ वात खोली वेठो आहे। हुन लाइ केतिरनि जवाननि जा सिर खणी छॾिया। उन्हनि जे अॻियां होतू कहिड़ी शइ आहे? अचो त हलां। ज़िद छॾ यार, हो तूं ज़िद छॾ। कुझु ॾींहं सब्र कर, रांझन वापसि अचे, पोइ पाण में वेही गॾु फ़ैसिलो कंदासीं। हो तूं हींअर तुंहिंजो इहो ज़िद अजायो आहे यार। यार मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, बाबा ज़मीन उथली पए या आसमान टुटी पए, मां पंहिंजे फ़ैसिले तां हिकिड़ो इंच बि हेठि कोन रहंदुसि। तोखे त मुंहिंजे अटल फ़ैसिलनि जी ख़बर आहे न। जे ख़बर न अथसि त भला ॿुधायांसि। अहिड़ी ॻाल्हि, मां न जॾहिं जवान हुउसि, अड़बंग जवान, जबल जे चोटीअ ते बि वांदड़ नए में ट्रिपोली आई अचे थी नए धिके धिक धिका धिक धिका धिक धिका 10 कोह पूरा 10 को आया वही धिकी थी। पर इहो त ख़ुदा जो फज़ल थियो जो हिकिड़ो खबड़ीअ जे ॾार में मुंहिंजो हथु पइजी खणी जो मूंखे नौजवाननि बचायो। न त बाबा मां त मच्छर जे कच्छ में वञी पवां ॿियो। पोइ त बाबा तव्हांखे सरबस्तो होतू कोन मिलिया, तव्हांखे लाश मिलिया बाबा, लाश। उहे जवानी जा ॾींहं हुया हो तू, जवानी जा ॾींहं। हा हो तू, जवानी हूंदी आहे यार। जवानीअ में त तूं तार वहंदड़ नए में ट्रपो ॾेई उनखे मात करे छॾियो। पर हो तू हींअर तुंहिंजा हॾ जेके आहिनि न झूर झूर थी विया आहिनि। नई गाज त छा, पर हींअर तूं गाजी शाह वारो शमूर बि पार करे कोन सघंदे। पोइ तूं साम्हूं वारियूं उहे वारियासियूं ढंढूं पार करे कीअं तूं किरी वेंदे? हो तूं जॾहिं उन्हनि वारियासियुनि ढंढुनि ते पखियुनि जी नज़र पवंदी आहे न, त उहे पखी बि फ़िरेब ऐं दगा में अची उनखे पाणीअ जूं ढंढूं सम्झी उते वलर करे लही ईंदा आहिनि। तूं न मुड़ंदे ऐं 5 बचनि समेत
ये वारासियूं ढंढूं पार करण जी कोशिश कंदे न त हो तू उहे वारासियूं ढंढूं तोखे तुंहिंजे बच्चन समेत गिही वेंदियूं। मां चवां तो हो तू मुड़ यार मुड़। अरे असां तोखे पंहिंजे हूंदे मौत जे मुंहं में वेंदे नथा ॾिसी सघूं। ऑफिसर, ओ ऑफिसर, ऑफिसर बी ऑफिसर। ये वरी केरु आहे? साॻे बुखे ॻोठ जो आहे। निकिरा जी कर ॾिची में न पवे। हल तेरे ड्रा। ओ ऑफिसर यार कौन सुञातई छा? मूं चयोमांसि बि सही, मां मोर बीठो बि सही, नियारे बि सही, वो मिलियो छो न यार? शायदि कोन सुञातो अथई। ॿिए चकर मिलंदोमांसि ऐं मां चवंदोमांसि मां मोर हुयुसि। तोखे सॾु पियो कयां ऑफिसर। छा थी ऑफिसर कई? वरी कोन्हे। हिन जो त अकुल कमु करणु छॾे वियो आहे। माई खेड़ी तूं ई भला खणी हिन खे सम्झाए। अदा घर जे फ़ैसिले जी सलाह त सभु कंदा आहियो न, पोइ आख़िरी फ़ैसिलो तुंहिंजो हलंदो आहे या बाई जो? बजेरे इहे ॿई हिकु मुठ अथई, हिनखे सम्झाइणु ॾाढो ॾुखियो आहे। उठ ते वेठल खे लाहिण त ॾाढो सवलो आहे, पर इहो तूं गदा ते वेठो आहे, कदम न लहंदो। इहो ज़िद ईअं सम्झ त हिन जो गॾु आहे। इहो हिनखे कॾहिं बि हेठि लहणु कोन ॾींदो। यार मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, इहो सवेर लाकू वेठा था मथा मारी कयो, फ़ाइदो जंहिं मां लभे कोन। मूंखे इहा ॻाल्हि ॿुधायो, हिते भला वेही छा कंदासीं? वधि पेट खे गोॾा ॾींदासीं, ॿियो छा कंदासीं? कहिड़ो चपल टाकींदासीं? हा भला वधि में वधि घणा ॾींहं? हा को साल? वधि में वधि हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं, हा घणा ॾींहं? पोइ त बाबा चइबो था बुखनि जा दौरा। माण्हू गश थींदव, गश हथ पेर मटींदव न हथ पेर, केरु बि कंहिंजे वेझो कोन वेंदो बाबा। आई ॿियो दौरु अथव, ॿियो दौरु, सुञाईअ जो दौरु, ॾुकण वारो दौरु। तॾहिं चवां थो बाबा त मन सां निकिरी हलो त को बचाव थिए। मां मञा थो त फाका कशी शुरू थी वई आहे, पर मूंखे एतिरो त ॿुधाए, अॼु ताईं भला को बुख ते सुतो आहे? सॼो ॾींहुं पेट खे गोॾा ॾेई 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 ॾींहं था गुज़ारियूं। राति जो वेड़े अधूरो सधूरो खाई पसीरा थी सुम्ही था पऊं। ॿुध मुंहिंजी भला यार घणा ॾींहं, हा घणा ॾींहं इहो बुखनि ते जेड़ा रहंदासीं? उहो बि त अञा मिले थो न। घणा ॾींहं मिलंदा आहे टुक? वधि में वधि हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं, ॿियो छा? पोइ त बाबा आहे सभु वीचारा थींदा बंदि। ये सम्झो त बाउंड्रियूं ई बंदि। मां त चवां थो मुचेरी त तूं अकेले सिर कोन मरंदे, सभिनी खे मारण जो गॾियल प्रोग्राम जो बंदोबस्तु कयो अथई। मां त हींअर बि चवां थो, साल खां पोइ बि चवंदुसि बाबा सभु गॾिजी लॾो खणूं त बहितर आहे। रोल साहब, असांखे 2 रुपया अॻु में मिली सघनि था? अच्छा, मतलब त कुछ पैसा एडवांस में तव्हांखे खपनि? हा, इहो एडवांस। जॾहिं त दुकान ते मूं तव्हांजो खातो खोलायो आहे, जॻह जो किरायो अॻु में ॾियणो पवंदो, पोइ तव्हांखे एडवांस जी कहिड़ी ज़रूरत आहे? ॻोठ जा हालात सफ़ा बुरा लॻा पिया। सोचां थो जेकर तव्हां 2 रुपया ॾींदो न त मां ॻोठ ॾेई ईंदुसि। मसाया, इहो त तो सुठो सोचियो आहे। सभई असांजे इंतज़ार में हूंदा, सभु बुख ते छॾे आया हुआसीं। इन करे त मूं अर्ज़ु कयो आहे न, पैसा मिली पवनि न त लूह ॾेई ॻोठां थी अचूं। आहे त नामुमकिन जो मूंखे एडवांस मिले जो तव्हांखे ॾियां।
तव्हां नामुमकिन न चओ, कोशिशि कयो, अलाह कंदो मिली पवंदा। अञा तव्हांखे कमु कंदे 1 हफ़्तो थियो आहे। अञा जेकॾहिं 15 ॾींहं तव्हां कमु कयो आहे न, पोइ मां कोशिशि करे कुझु न कुझु तव्हांखे पैसा वठी ॾियां। हफ़्तो कयो आहे, हफ़्तो करे वठंदासीं। असां भॼण वारा न आहियूं, इहो न सोचिया त असां पैसा खणी भॼी वेंदासीं। तव्हांजी सचाई ऐं ईमानदारीअ ते मूंखे को बि शक न आहे। नूर साहब, जिन तूं असांजी गुरबत खे सम्झी वठी त ज़रूरु मदद कंदे। वरी मां कोशिशि कंदुसि, जेकॾहिं कमु थी वियो पैसा मिली विया न तव्हांखे ॿुधाईंदुसि। मालिक कंदो, भलाई थींदी। आमीन आमीन आमीन। सफ़र का डिजी थी न, पोइ चेहरे ते उदासी छो आहे? वलर खां विछड़ण जो भउ आहे। अम्मा ई बाबा त सित त लहनि ई नथा, कंहिंजी ॿुधां? हुचेरी काका उन्हनि सां छेड़ो लायूं बीठो आहे। अम्मा ई बाबा ॿुधण वारा आहिनि किथे? नाज़ो, असां हलूं था न, उन्हनि जे पेरनि ते हली पोती था रखूं। अजायो आहे, बाबा जी ज़िद जे अॻियां न्याणियुनि जे पोतियुनि जो को बि भरम न आहे। नाज़ा, तुंहिंजे विछड़ी वञण जो ॾाढो ॾुख थींदो। तव्हां त पंहिंजे वलर सां आहियो, सूर सले वठंदियो, पर मां त पंहिंजे वलर खां अकेली आहियां, कंहिंसां सूर सलींदसि? नाज़ा, पोइ तूं हिते रही पो न, छॾ अम्मा बाबा खे, असां सभु तोसां गॾु आहियूं। जन्नत आहे हुननि जे पेरनि हेठां, हुननि जे कदमनि तां नज़र हटायमि त पोइ मिटी में मिलण खां पोइ कहिड़ो मालिक खे मुंहुं ॾेखारींदसि? हा नाज़ा, जेके काबो ऐं क़िबलो हुजनि न, उन्हनि खे पुठी बि न ॾेई सघिबी आहे। हिन तरफ़ मज़ाजी ख़ुदा खे वेंदे ॾिठो आहे, हिन तरफ़ क़िबला ऐं काबा आहे, विच में हवा जी थी मरियम बीठल आहे। मूंखे सुध नथी पए त मुंहिंजी सजदा कहिड़ी आहे, मां किथे मथो टेकी व नफ़िल अदा कयां। मुड़ यार हो तू मुड़, मां वरी बि चवां थो मुड़। बाबा, हिनखे ज़बरदस्ती ॿधी विहारबो, मुड़ंदो कोन। अड़े न, सूमर ई न सुञाणे थो। हाणे तूं मोतबर थी वई जो मूंखे ॿधंदे। हलिया हलिया बत, हलिया, हाँ बत। कहलें शर्म बि कोन थो अचे। अलाह अलाह कर, अलाह अलाह कर। हो तू होश कर, हो तू होश कर। एडी कावड़ चङी कोने। गेरी, हिन जे सिर जे मथां शैतान चढ़ियो वेठो अथई। शैतान कंहिंखे चई शैतान? हाँ, कंहिंखे थो चई शैतान? निकिरो मुंहिंजे घरो। जॾहिं तव्हां हिन जो फ़ैसिलो ॿुधी छॾियो आहे त पोइ हरू भरू हिनखे चुंगू छो था ॾियो? होश मां कढण जी कहिड़ी ज़रूरत आहे? असांखे पंहिंजे हाल ते छॾे ॾियो। हाँ, मरो या बचो, सुखनि तरफ़ वञूं या मौत ॾांहुं वञूं, असांजो पंहिंजो फ़ैसिलो आहे। असांखे छॾे ॾियो पंहिंजे हाल ते। तव्हांखे मयार कोन ॾींदासीं, पोइ छो खणी एॾो ज़ोर वधायो अथव? माई खेरी, तू सही। असां हरू भरू होतूअ ते ज़ोर पिया लॻायूं। असां सम्झूं पिया त होतू असांजे घर जो भाती आहे, पर तो हिकिड़े ई लफ़्ज़ में असांखे त पराओ करे छॾियो। अॼु मूंखे ख़बर पइजी वई त असांजे दिलनि जे विच में नफ़रतुनि जूं दीवारियूं अॾिजी वयूं आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। दिलनि में नफ़रतूं टके जूं बि कोन्हनि, पर बाबा हिते मौत जे इराकास खे केरु मोनी? बाबा ॻाल्हि ते सिधी। असां पंहिंजी ज़िंदगीअ जे मंज़िल जे तरफ़ पिया वञूं, जे उते पहुतासूं त ठीकु, न त बाबा गोरी जान जतन अथऊं। हा
पहिरियां ॻोठ जा छोकिरा शहर लाइ वञनि था, उन्हनि जे पोयां मोर परेशान थी वञे थो, वरी उन जे पोयां रांझण खे जबलनि जी तरफ़ धिकियो वञे थो। न ॼाण हू मंज़िलनि ते पहुता अलाए न। हिते सुबुह रुलण लाइ मुंहिंजी सहेली बि तयारु वेठी आहे। न ॼाण त उहो राणो कॾहिं राज़ी थींदो ऐं असां मथां ई मुसीबतूं कॾहिं ख़तमु थींदियूं। न राणी, क़िस्मत जे लिखे खे केरु बि टारे नथो सघे। आख़िर असांजी क़िस्मत में छा लिखियलु आहे अम्मा? छा इहा तोखे ख़बर आहे? काश अमा असां पंहिंजी क़िस्मत खे फलोड़े पढ़ी सघूं, अहिड़नि अड़ांगनि सफ़रनि तां गुज़रूं न हो जिथे ज़िंदगियूं सिसकी सिसकी साह ॾींदियूं आहिनि। ऐं उहे अणॼाण ॿुधाइनि था त हिन तरफ़ ख़तरो आहे, पोइ बि उहे राज़ी थी वञनि था। छो? कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी अम्मा? माण्हू त सुखनि जी तलाश में निकिरंदो आहे, पोइ नसीब आहिनि दुखनि जे खाण में वञी किरंदो आहे। उहे त ख़बर पवंदी आहे त उनजी मंज़िल उन तरफ़ न हुई, ग़लति तरफ़ भटकी वियो आहे। ऐं उहो ई कमु तो वारी साहेड़ी नाज़ा सां पियो थिए, उहा बि भटकी वई। न अम्मा न, मुंहिंजी सहेली कहिड़ी बदुआ न ॾे। अलाह कंदो हर मंज़िल खां अॻिते निकिरंदी, जिथे खोड़ सारियूं ख़ुशियूं हुजनि, पहिरियां खां ई उन्हनि जे इंतज़ार में हुजे। उमर देस पंहिंजो विसारण ॾुखियो आहे, उमर देस पंहिंजो विसारण ॾुखियो आहे। अरे पंहिंजो देस विसारण ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो। खणी छो न बरपट छो न हुजे? हिन बरपट जे मिटीअ जी जेका ख़ुशबू आहे न, ख़ुशबू उहा तोखे शहर में कान मिलंदई। मजबूरी आहे, पर हाणे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। पाण जॾहिं बरपट छॾे शहर जे तरफ़ रवाना थींदासीं न, शहर ताईं पहुचण में 2 खां 4 ॾींहं बि लॻी सघनि था। सो तूं हाणे हीअं कर जो पाण सां गॾु खाइण पीअण सीधो सामान एतिरो खण जो पाण वाट ते पेट जी मिड़ई पूॼा करे सघूं, सम्झी? हो तूं हिकु ॾींहं जी मानी पचाए खणी हलंदसि, बाक़ी कुझु कणिक जा दाणा आहिनि उहे विसाण खणी हलंदासीं। किथे बुख लॻी त पाणीअ में कुहार करे खाईंदासीं। तुंहिंजी मर्ज़ी। अम्मा, हुन फ़ैसिले खे बदिलाए न, हुन फ़ैसिले खे बदिलाए नथो सघिजे। जॾहिं त केर बि नथो हले त पोइ असां ज़िद ते छो चढ़िया आहियूं? अम्मा ज़िद असीं कोन था कयूं, ज़िद जे घोड़े ते चढ़ियल आहे बजेरी। जॾहिं न बुख में दोॾा ॿार निकिरी आयुसि त पोइ बुख जो अहसासु थींदुसि त घणे 20 आहे, ऐं पोइ इहा बि ख़बर पवंदुसि त ग़लति हुउसि या मां सही हुउसि। पाण ई पंहिंजे फ़ैसिले ते पछताईंदा त पोइ तूं सही हो ऐं असीं ग़लति हुआसीं, सम्झी? रांझनि खे मोकिलियो अथसि न बाबा, हू कुझु न कुझु त ज़रूरु खणी ईंदो। अॻियां चकर छा खणी आयो हो? पाटी। हाणे बि हुन जे आसरे ते वेही रहूं त पोइ छा थींदो? जेको पयल आहे उहो बि खाई छॾियऊं त पोइ हितां कीअं निकिरंदासीं? अरे तूं मूंखां सफ़ा चरी। हाणे हीअ आहे ॿार वीचार हरू भरू वेठी थी हिन सां मथो हणी, हिन खे कहिड़ी ख़बर? जॾहिं त बुखनि साणू कयुसि त पोइ अहसासु थींदुसि त बुखनि में कीअं मरबो आहे। मौत त हिते बि अचिणो आहे ऐं शहर में बि अचिणो आहे बाबा, पोइ मौत खां भॼी छो फासो कयो? अम्मा, हिते त असां ॼाणी वाणी अंधे खूह में टपो था ॾियूं, जिथे केर बि कढण वारो कोन्हे। अम्मा, शहर में अञा असांजूं लखे उमेदियूं न। तूं वेठी थी हरू भरू परेशान न थी, बसि तूं न्याणी दुआ कर पुॼी पार थियो।
सोप सीरियल मोहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।